संकड़े संत लिखियो स्वामी बोधराज साहब, ए इंसान तू ईश्वर का कुछ भी न घुर, कुछ भी न घुर, ॿीहर वराए चई काफ़ी आहे जो तोखे ईश्वर मानस जो चोलो ॾिनो आहे, जो सभिनी बरकतनि जो भंडार आहे। उहो बि संत भारत में रहियो। संदसि सहुरो केर दादा लेखराज ब्रह्म कुमारी मूंखे शिव सॾनि था, उहो बोधराज जो सहुरो। उन घर वारे जो नालो न सीता, जंहिंसां मां मिलंदो आहियां बम्बई में। राम वापार कई लंडन में, विलायत में, घाटे में वियो, कुछ भी हड़ हासिल न थियो। धीआस चार, उहे भी पेकन चारे वेठियूं अची, सवाइ सीता खे छॾे। मूंखे ॿुधाए पई भई मुंहिंजो हाल बि इहो ई हो, पर मां संत जे चोले खे समझी करे चुप करे वेही रहियुमि। राम उहो लेखराज बोधराज जे सत्संग में ईंदो, ईंदे 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 हुनखे आसराए आदराए इहा धीअ ॾिनई। हुन संत जो चवणो देह ध्यास न कयो। सत्संग कंदा हुया, मास्टर हुया, चिदाकाशी हा। छा चवंदा? देह ध्यास न कयो, देह खे पंहिंजो न सम्झो, बस देह खे सम्झो, पोइ सुख दुख लागू थी वियो। बस दुख नुख हटणो आहे त हाणे जो हाणे। बस सत्संगी न थींदासीं, सुखी जन्मनि में न थी सघंदासीं। सत्संगी भगवान कृष्ण जे अखर जे आधार तां मां इंद्रियनि खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे, जेकी बचे मां आहियां। इन जो नालो सत्संग आहे। कथा में विहूं, कीर्तन में विहूं, न देही जी ख़बर रहे, न मन जी ख़बर रहे, न बुद्धि जी ख़बर रहे। सिर्फ़ उन जे माध्यम सां असां वेठासीं अची। अॻे सिंध में ईअं ई हूंदो हो, ॼण कथा हलंदी, सभु कुझु चुप कई वेठो हूंदो। ओहो, छो न कंहिंखे निंद्रा बि अची वञे, उहा बि प्रभु जी गोद आहे। भॻवान जी सिफ़त ॿुधदे ॿुधदे निंद्रा बि अची वञे त बि हले, कोई दिक़त कान्हे। साईं बाबा निंद्रा में पियल खे बि उतां उथण न ॾींदा। न बाबा हीअं न चओसि त अंदरि सुम्ही वञे, न वेठो रहे। कंहिं महिल झटको खुली वेंदुसि, पाणे अखर पवंदुसि कंदुसि। श्री राम माना तन जी, मन जी, बुद्धि जी सुख न रहे। बस वञी हिक सां जुड़ी वञे, सदाईं सुखी। तो मुंहिंजा प्यारा, हे शरीर राम जो आहे, बसि हुनजे हवाले करे छॾियो। हेॾे ख़्याल न कयोसि। जीअं हेॾे ख़्याल कंदो, हो संतन तॾहिं चई छॾियो, पंहिंजे ख़्याल खे आत्मा ॾे वठी वेंदो त गुण प्रकट थींदा। गुण सब प्रभु जान, सब प्रभु जान। संसार अवगुणनि जी खाण, प्रभु गुणनि जी खाण। हिकु हिकु गुण असांखे विकास करे लाइ काथे पहुचाईंदो। ऑपोजिट में हिकु हिकु अवगुण असांखे काथे विनाश करे केतिरे गतर में सटींदो, कोई सीमा न आहे। राम गुण अवगुण ते पाणे नियंत्रण कंदा असां मन खे आत्मा ॾे वठी वञूं और मन खे शरीर ॾे वठी आयासीं। सवाइ अधर्म जे ॿियो कुझु न थींदो। श्री राम जंहिंजी शरीर ॾे सोचा सुबुह खां वठी राति ताईं इन कपिड़नि पाइण में, इन खाधनि जे सोचनि में ॾींहुं पूरो थो थी वञे। पुञ त जॾहिं ख़ुदा असांखो कराए, अलाए महीननि में, चल असां पापनि खां बचूं, पापनि खां बचूं। बस वॾे में वॾी अवज्ञा जेका असांजे दुखनि जो कारण आहे, 5 कलेश संसार खे लॻल आहिनि, वॾे में वॾी अवज्ञा इहा आहे, पाण खे शरीर ठाहिणु। प्रभु जो ध्यानु करण जे लाइ टाइम कोन्हे, प्रभु जी सिफ़त ॿुधण लाइ टाइम कोन्हे। छा लाइ जवाब ॾिए थो, सम्झ में नथो अचे। अड़े हिकु जन्म छा, जेसि ताईं परलय थींदी, ब्रह्मा जो ॾींहुं राति पूरी थिए कलप सां,
तेस ताईं सब कुछ तुंहिंजो लिखियल आहे। हे जीव तुंहिंजो सब कुछ लिखी छॾियो आहे। परमात्मा बहितर थो ॼाणे उन परलय खां पोइ बि वरी कीअं संसार पैदा कंदो सभिनी खे पंहिंजे लहण ॾियण जे हिसाब सां, बस वरी पंहिंजी प्रकृति हलाईंदो। तुंहिंजो सब कुछ लिखियल आहे। जेकॾहिं सब कुछ लिखियल आहे त असांखे छा करणो आहे इहो बि सम्झी छॾियूं। असांखे इहो करणो आहे जेको असांजे भारतीय संतनि हिकिड़े श्लोक में चई छॾियो, जननी जने तो हर जन जने, जननी जने तो हर जन जने, या माना मन प्रभु खे ॾे, हर जन माना मन प्रभु खे ॾेवण। बस हे सब प्रभु जे मन ॾेवण वारनि जा दुनिया में नज़ारा आहिनि, जेके सृष्टि जा मालिक आहिनि। राम ॾिसो वञे महान पुरुषनि ॾे कीअं हेॾा आश्रम ठहिया पिया आहिनि, कीअं भंडारा हलनि था, 5-5 लख बि वेले ते ख़र्च जा हलनि था। राम भारत में रहंदे बि असांजे हरि जे प्यारनि ॾे नज़र नथी वञे। सिर्फ़ अचूं था कामनाउनि जे पूर्तियुनि करण लाइ, एॾे नज़र नथी विझे त जेको उहो कमु करे रहिया आहिनि संत कर त आप समान। अचण सां ई देर ई न कयूं, बाबा तूं ई राम जप मां ई जपियां थो। ससा संत और राम में भेद नाही, जो ई राम कंदे सोई संत है जे, सोई संत जे भावे राम, संत गोविंद के एक एक आहे। राम जननी जने तो हर जन जने, या दाता या सूर। दाता प्रभु तोखे धन ॾिनो आहे, हलाए 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 हलाए, तुंहिंजी पीढ़ियूं सुखी रहनि, खुटंदे ई कोन, संभाले न सघंदे, देंदा दे, ॾींदड़ ॾे त लहींदे थक पाए। बस उन में सभिनी जा कार्य थींदा, धन सां सभिनी जा कार्य थींदा। राम और टियों आहे सूर, सूर्य शरीर शेवा करे, शेवा करे, शेवा करे, शेवा करे। इहो शेवा में अची वियो तो महात्मा गांधी जो महापुरुष केरु जेको शेवा कंदे कंदे बलिदान थी वञे, बस उहो ई महापुरुष। भाई कंवरराम साहब शेवा कंदे 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 बलिदान थी वियो। जंहिं संत जो 125 वरी हाणे मल्हाइण हलियाऊं पाण। श्री राम उन में 4 गुण हुया, इबादत, सखावत, रियाज़त, शहादत। खुदा जे पाइण जा 4 दरवाजा, बस जहिड़े में वञे, पर हिकिड़ो इहो ई बंदो जंहिंखे खुदा 4 ई हथ ॾिना। जेकॾहिं ख़िदमत लाइ चइजे भाई कंवरराम कहिड़ियूं कहिड़ियूं शेवाऊं कयूं और कंहिंजूं कंहिंजूं शेवाऊं कयूं, जवाब ईंदो कंहिंजी हुन शेवा न कई और कहिड़ी शेवा न कई। श्री राम बंदगी पूरे विश्व में इन संत सां कोई टक्कर खाईंदो? रोज 8-8 कलाक भगत करणी आहे, हज़ारे खल्क विहाई वेठो आहे, नाम संकीर्तन में जोड़ी वेठो आहे। इनके जोड़े सघंदो तुकाराम सां या चैतन्य महाप्रभु सां? श्री राम हर ज़ात पात, समाज खां मुखनि ताईं, मुरीदनि खां पीरनि ताईं, कौम खां ज़मींदारनि ताईं, गवर्नमेंट जो जहिड़े जहिड़ो तलको, ॻोठ आहे, ज़िलो आहे, सभु ऑफिसर, धार्मिकता में सन्यासी, गिरी, पुरी, सन्यासी, सभु संत जे भजन में वेठा। संत खे एॾो मसालो, कर्म जो, भक्ति जो, ज्ञान जो, राम अल्लाह जो एॾो इश्क आहे। 8-8 कलाक विहाई वेठो आहे, इंद्रनि ते संयम, मन में दया प्रकट कराए भक्ति जे प्रताप सां उनको दान कराइणो, सैकड़नि जा कार्य कई, व्यक्तिगत सार्वजनिक। बाक़ी तॾहिं सिंधी समाज खे चवणो पइजी वेंदो आहे, जिथे वेंदा आहियूं, अरे भाई केॾो संत सियाणो वाणियो थी करके हिकिड़ी भगत करण आयो, सैकड़नि जा कार्य करे वियो। असां महीना ही झूलेलाल जे उगाड़ियूं कयूं था, नची टपी भंडारा करके वो पैसा पूरा करे। अरे बाबा जेके हूं नथा कयो न्याणे जे गरीबनि जे कार्य लाइ, मन उन मेले में जेके बचन हुआ उहे तुछ रखो, उहे कुझु न्याणे जे कार्य में हलायो, ॿिए मेले में वरी ॿिया मेले जा मिली वेंदा, उहे मेले लाइ छो था रखो पिया? जेकी मां चवां अनुमोदन कयो, न त जा तड़को ठाहियो,
हाणे साईं 5 ॾींहं मेला लखनऊ में भी शुरू थी विया। अन्य अन्य वधदा था वञनि, सवाइ भंडारा करणा, नचणो टपणो खाइणो। अरे कोई प्रसार्थ जो कार्य थियो, लाल साईं असांखे इहो ई चयो आहे, इन में ॿियनि जो भलो थी वियो या सिर्फ़ मन ख़ुशि कयोसीं? भाई मल्हाइण सां गॾु कुझु उन्हनि जी रहणियूं करणियूं त पाण में आणियूं असां। कंवरराम जो मेलो मल्हायोसीं, पर कंवरराम जा जेके कम करे उन्हनि में असां खयोसीं न। राम रात संतनि जूं धुनियूं मल्हायूं पियूं वञनि, पर मां बाबा खे तकियां पियो, उन छा छा कयो भाई? कुझु उन जा अंश पाण में आणियो, कुझु शेवा आणियो, नचूं टपूं, पर शेवा हो नौकर कनि, शेवा असांखां न पुॼे। कीअं थींदो कमु? मुंहिंजा प्यारा, त असां इहे कयूं, तन सां शेवा, आत्मा सां ध्यान, मन में ज्ञान, धन सां दान, त्रिविध होए कल्याण। बस इन आत्मा जो कल्याण थी वञे, जीव जो उद्धार थी वञे। इन लाइ प्रभु जन्म ॾिनो आहे। और जननी जो जने सो सब धूल का धूल। प्रभु को घुरो या हरि भगत बनाया असांखे, या दातार बनाया, या असांखे शेवा कराए। सुख भी प्रभु जे हथ में आहे, धन भी प्रभु जे हथ में आहे। राम मन भी प्रभु जो आहे। चल कृपा करे पंहिंजे मन सां लॻाए। हर आपे होए दयाल, आप लव लावहेंगे, जन नानक शरण द्वार हर लाज रखाने। मुझे प्यारा, एकस के गुण गाओ अनंत, मन तन जाप एक भगवंत। मन में तन में चओ हिकिड़े भगवंत खे, भगवंत ही ॾिस, भगवंत ही ॿुध। बस भगवंत जे पासे वञनि, संतन ॾे, महापुरुषनि। संत मिलन जग सुख सम नाहे। संत मिलन जग ओहो डुकदो वञे असली। बस संतन जे मिलण जहिड़ो उतो ज्ञान मिलंदे। ज्ञान ई सुख जो साधन आहे, बाक़ी दुख जो कारण तुंहिंजो अज्ञान आहे। राम सुखी थियणु चाहे संतन जो संग कर। हे मायूं शब्द चवंदियूं आहिनि, संतन जो थी संगुड़े अजूं, सचो संतन जो संगुड़े अजूं, जंहिंमो राम जो लगण दे। रंगुड़े अजूं सचो संतन, संग संतन जो तोखे तारींदो, ॾुखियो ॾींहुं न कॾहिं ॾेखार। श्री राम।